मारो तो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए सुन्नत। हज़रत बिटाई घोट रहमतुल्लाह अलैह एड़ी ताकत खे सद कयो त साईं सदाई करीम थे सुरज सुकार साईं सदाई करीम थे सुरज सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दोस्तों रब फरमाया आमन को रूह यो रूह मां रब जो अमर सुभान अल्लाह। व यसअलूनका रूह कुल रूह मिन अमर रब्बी आजे जिस्म में जो को रूह यो मुझो अमर ए मुझो अमर हुआ जो मु हुक्म कयो तो पाना पाना हर शय ठही तैयार थी गई। सुभान अल्लाह। रब तो फरमाए तमा रूह की सूरत में समझ पाई ताकत रखी। सुभान अल्लाह। हाणे रूह के संभाली दे रूह के सही खाधो जिक्र खुदा जो कराई दे पोइ ॾिस त तोखे छा सिलो थो दे कीअं तो तुंहिंजो फैज़ जारी थिए। प्यारा मुसलमान भाइरो रूह अल्लाह जो हुकुम अल्लाह जो अमर इनकी ताकत ॾिसणी आहे त पोइ रूह की सही ग़िज़ा करणु। बाबा सैयद महर अली शाह बादशाह सुभान अल्लाह, सुभान सोग में शायद मूं ॻाल्हि कई हुई जे वलियनि जे ज़िक्र में बाबा महर अली शाह रहमतुल्लाह अलैह सुबुह जो रेलवे स्टेशन गोलना रेलवे स्टेशन ते पाण चहल कदमी कंदो के पाण वापस ते वञायो। अंग्रेज़नि जी हुकूमत हुई हिकिड़ो अंग्रेज़ आयो बाबा महर अली साहब हे मञण वारी शइ छा खई अथई साईं फरमायो उनजे बुनियादी तो उनजे कंठ में रिवाल्वर पियो फरमायूं तो ही छा चीज खई आहे साईं ही मुंहिंजो हथियार बाबा महर अली साहब सलाह ज़िक्र वारी तस्बीह मथे खणी फरमायूं ही मुंहिंजो हथियार सुभान अल्लाह। अंग्रेज खे सुख न आयो अॻिते वञी मोटी आयो चवण लॻो बाबा तुंहिंजे हथियार जो कमाल छा आहे साईं फरमायो अॻ में तूं पंहिंजे हथियार जो कमाल ॾेखार हुन रिवाल्वर कढियो घोड़ो खंड गुजारी दोस्तो गोली भरियाई वण ते पखी वेठो चहके थो महके थो हिन फायर जो कयो पखी छदो थी अची ज़मीन ते किरियो गुजारी दोस्तो बुजुर्गो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं पखी हेठ किरियो बाबा महर अली साहब पंहिंजी सलाह ज़िक्र वारी तस्बीह खणी उन पखीअ जे मथां हणी फरमायूं पखी कुंबी जिल्लाह अल्लाह जे हुक्म सां उथ जीअरो थी तारीख़ गवाह त बाबा महर अली शाह जीअं जो तस्बीह आई कुंबी जिल्लाह फरमायो मुजादी दोस्तो मिंट में पखी जीअरो थी उॾामी ऐं मुंहिंजा प्यारा ख़ुशीअ में वञी वण जी चोटी ते वेठो सुभान अल्लाह। अंग्रेज जूं ॿई आंगुरियूं नंढी अची वियूं त ही छा साईं बाबा महर अली जा फरमायो अंग्रेज चई शइ खे तुंहिंजो हथियार मारींदो आहे बाबा महर अली शाह जो हथियार नई ज़िंदगी ॾेई वण ते विहारींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब जो सल्लल्लाहु अलैका
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो गोलाल की वारी शायद का हिकड़ो रस्तो निकरे थो कड़ियो गवर कड़िए गवर में हिकड़ो अल्लाह वारो आ जंहिंजो नालो आहे फ़कीर महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह। सुभान अल्लाह। ज़ाहिरा साईं वाह हिते जा पंहिंजे लाल जा मुर्शिद वञी वरितो अपर सिंध खैरपुर में साईं पीर से रोज़े धड़ी बादशाह जा मुरीद सुभान अल्लाह सुभान। जॾहिं उते साईं वटि रहियो सबक पढ़ी मोटी आयो त पंहिंजे लाल जे माण्हू पुछियो साईं महमूद कंहिंजो मुरीद थियो आई? चयसि मां साईं पीर से मोहम्मद राशिद रोज़े धड़ी रहमतुल्लाह जो मुरीद थियो आहियां। किथे आ त पीर ॻोठ खैरपुर। भले एॾो परे वञी तो मुर्शिद वरितो हीअ सॼो पंहिंजो लाड़ भरियो पियो। उन टाइम में साईं फ़कीर महमूद निज़ामानी फरमायो अदा मुंहिंजे मुर्शिद जे लाइ ॿियो लफ़्ज़ न ॻाल्हाए ॾां। जे तोखे शौक़ आ गिलास में थोरो पाणी भरे हल तोखे बि ख़बर पइजी वेंदी त रूह जी ताक़त छा आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। फ़कीर साईं महमूद निज़ामानी खे माण्हू चवण लॻा एॾो परे वञी मुर्शिद वरितई पाण फरमायो मुंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि न कयो अव्हांखे भरवसो कोन ईंदो मूंसां गॾिजी हलो अव्हांखे मां ॾेखारियां त कमा मुंहिंजो मुर्शिद केॾो कमाल वारो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में मशहूर वा दुनिया में मनठवार तुझी गादी सरदार तुझी गादी मुझे पीर गोठ वारा मुझे पीर गोठ वारा सरदार पगदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं फ़कीर महमूद निज़ामानी फरमायो अदा मूंसां गॾिजी हलो मुंहिंजी ज़मीन ते जिनखे इतराज़ होवे उहे सभु गॾिजी साईं सां गॾु साईं जी मनी ते आया ज़मीन ते आया। खूह जो पाणी पिए कजऊं अॻे खूह जो पाणी निकिरंदो हुन में लोटियूं हूंदियूं ईअं फिरंदो त पोइ लोटियूं ख़ाली थींदियूं हुयूं मोटर में पाणी ॾींदो ईअं पाणी कढंदा खूह में। प्यारा मुस्लमान वाहिरो साईं उन्हनि खे वठी आयो खूह ते फरमायूं हाणे थोरो निज़ारो कजो त परे जे मुर्शिद मूंखे छा ॾिनो सुभान अल्लाह मूंखे छा मिलियो। पाण मुंहिंजा प्यारा दोस्तो हिक लोटीअ में हथ रखी ज़िक्र हलायूं ला इलाहा इल्लल्लाह
जो जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पानी में विजी अल्लाह जो जिक्र हलायो सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो जेके गरजी आया हा वे चवल ता असायो नजारो अखिन सां ॾिठो साईं जो हथ लोटीअ में यूं लोटियूं लोटन में खालियूं थींदी जॾहिं नहर में खाली पे थयूं लोटी लोटी मजा अल्लाह जे जिक्र जो आवाज हो मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं मोटर में जॾहिं पानी दाख़िल थियो जेके बकरियूं गऊं डूमेयूं उन वाटर तां पानी पीअण जे लाइ आया ये जानवर सभु मुंहिंजा प्यारा पानी बि पीअनि पिया ऐं ज़िक्र में झूमनि पिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह माल पानी पीअण आयो उन्हनि ते मदद तारी थियो पर इहो पानी जंहिं वक़्त में वणनि में दाख़िल थियो त वण झूमनि पिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह पाक फरमायो मोमिनो तव्हां वञो वञो अल्लाह वारनि ॾे वञो अल्लाह वारनि जा सोबती थियो उन्हनि सां ॻाल्हि जो मशवरो कंदा कयो रबो मेरा पार फरमाए जॾहिं दो फिटाई साहब ईअं कोन चयो त अदा हलो हलो कोरी नाज़ुक जनी जो ॾींहुं कठिन सारो ॾींहुं छिनण नूर न सखिया सुभान अल्लाह फरमाए तो मूना तूर सीना सदा सलासिल सजदे में सैयद के गोदा गोदड़ियल युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अड़ी पर परल फखर मूसा सैका जोगी जुंग जलल मादा गल बसर वमा तगा अड़ी रवश रवल भी अमशी भी अंते को अड़ी चाल चलन पोए सैयद चे सजल अदा कल पुछी थो कहड़ी सुभान अल्लाह एक नफ्स ॿियो रूह जी ग़िज़ा खाधो पीतो आहे पर मज़े वारी ॻाल्हि हाणे रूह जी ग़िज़ा अदा जा मानी आहे पानी आहे भत्ता फ्रूट एंड फल वग़ैरह इन नफ्स जी रोज़ी रिज़्क़ कमाइण थोरो ॾुखियो ॾियण वारो रब्बा पर पगर गाड़ी दे मेहनत मजदूरी कंदे पर दोस्तों दावत में जेकरी बमानियूं मानी ज्यादा खाई वई त पोइ फकी गोरियूं पुछंदो से पेट खराब आहे पेट सही कोन्हे पेट सही कोन्हे दवा दारू पेट वारी ग़िज़ा नफ्स वारी ग़िज़ा घटि वधि थी वञे ज्यादा थोरी त न पाण